अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग दोस्तों। उम्मीद आहे आबादगार दोस्तों तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। हाणे ही वीडियो जेको आहे हिन में कैप्शन में बि तव्हां गौर सां पढ़िजो। कोशिशि करे असां कुझु शयूं लिखंदासीं ऐं तव्हां ही वीडियो बि गौर सां ॿुधंदो त तव्हांजे लाइ तमामु घणो फ़ाइदो आहे। ही वीडियो हिकिड़ो माना इन ॻाल्हि खे क्लियर करण जे लाइ आहे त कहिड़नि आबादगारनि खां गवर्नमेंट तरफ़ां कणिक वरिती वेंदी। हिकु त गवर्नमेंट जी नाहल इहा आहे जो अञा ताईं ईअं सम्झो त 95% डिस्ट्रिक्ट्स में मतिलबु जेको आहे असांजो सेंटर कोन खुलिया आहिनि। उन खां अलावा आबादगारनि खे एतिरो परेशान कयो थो वञे त जेको आहे तव्हां कणिक न ॾींदव, हारी कार्ड तव्हांजा ब्लॉक थींदा, तव्हां कणिक न ॾींदव त तव्हांखे जेको आहे मतिलबु FIR कटी वेंदी, तव्हांखे ॿी सब्सिडी कोन मिलंदी। इहे ब्लैकमेलिंग आहे। इहे आबादगारनि खे मतिलबु हिरास कयो थो वञे, इहे आबादगारनि खे परेशान कयो थो वञे। गवर्नमेंट जो को बि निज़ाम सिधो हुजे न त असां गवर्नमेंट जी हिमायत में ॻाल्हायूं, पर आबादगार एतिरो परेशान, फूड डिपार्टमेंट वारनि उनखे एतिरो परेशान कयो आहे, का बि जेका आहे असांजी मतिलबु हिननि लिखत में का शइ कोन, इंस्ट्रक्शन्स कोन, हिदायतूं कोन ॾिनियूं आहिनि त तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे कीअं मतिलबु जेको आहे कणिक पुॼाइणी आहे, कहिड़े बारदाने में पुॼाइणी आहे, माना हू असांखे बयानु ॾियण जे लाइ तयारु न आहिनि। गवर्नमेंट जा इदारा, फूड डिपार्टमेंट जा करप्ट माण्हू जेके करोड़े खरबे रुपयनि जी करप्शन में मुलविस आहिनि, जेके असांजे जेको आहे लखें टन कणिकूं जेको आहे 5-5, 8-8 साल उन्हनि जी गोदामनि में पियल आहिनि, उहा जेका आहे हुननि ख़राबु करे छॾी, तबाह करे छॾी, चोरियूं कराए छॾियूं। उहे माण्हू असांजे आबादगारनि खे जेको आहे परेशान था कनि। हिकिड़े नाहल इदारा जन वटि का पॉलिसी कोन्हे को। आबादगार दोस्तों, तव्हां जॾहिं बि मतिलबु केॾो बि तव्हां पंहिंजे फ़सुल ते महिनत कयो, केतिरो बि तव्हां वटि जेका आहे शुरू खां वेंदे हार्वेस्टिंग ताईं, पोखी खां वेंदे हार्वेस्टिंग ताईं तव्हां महिनत कयो, पर जेकॾहिं गवर्नमेंट पंहिंजी पॉलिसी ते, जेकॾहिं गवर्नमेंट पंहिंजे जेको आहे जेका रिट हूंदी आहे गवर्नमेंट जी, जेका मतिलबु हूंदो आहे त आबादगारनि खे अघु केतिरो ॾियणु घुरिजे, या इंस्ट्रक्शन्स जेके हूंदियूं आहिनि, जेके गवर्नमेंट जा फ़ैसिला हूंदा आहिनि, उन्हनि ते कॾहिं बि क़ाइमु कोन हूंदी आहे, अमल दरामद कोन करे सघंदा आहिनि। हाणे आबादगारनि खे हिरास कयो थो वञे। तव्हां जेकॾहिं हिमत कंदो, तव्हां जेकॾहिं ॿधी कंदो, या गवर्नमेंट तव्हांखे मिनतूं करे तव्हांजे घरनि खां अची कणिक खणंदी, बाबा ख़ुदा खे वञो असांखे कणिक ॾियो। मिसाल जेकॾहिं पाण चऊं त 5 लख एकड़ ज़मीन आहे, ठीकु आहे, मिसाल घटि में घटि था पाण लॻायूं, 5 लख ज़मीन ऐं फ़ी एकड़ ते माना 12.5 मण तव्हांखे ॾियणा हूंदा, त तव्हां ॿुधायो त 5 लख एकड़नि जो केतिरो मतिलबु वञी इहा कणिक थींदी, ऐं उनजी पेमेंट 3500 रुपए जे हवाले सां, फ़ी मण जे हवाले सां केतिरी पेमेंट थी थिए, माना इहे अरबे रुपया था अथनि। इन्हनि में हिननि जो 1 किलो जेको आहे आबादगार खे चवनि था त तव्हांजी कणिक सही कोन्हे का, तव्हांजी जेको आहे नमी आहे, हिन में मॉइस्चर ज़्यादा आहे, कटो सही कोन्हे को, वरी तव्हांखे जेको आहे पेमेंट जे हवाले सां एतिरो परेशान कयो वेंदो। इहे छा आहे, हिननि जी पॉलिसी का कोन्हे को। हिननि ही जस्ट ऐलान करे ही मतिलबु ख़ामोश थी था वञनि। ईअं न करणु घुरिजे। इहा हिकिड़ी शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजो हिकिड़ो ज़रई मुल्क थी करे, असांजो सूबो ज़रई थी करे, माना असांजो जेको आहे ज़राअत जो मिनिस्टर का ब्रीफिंग नथो ॾिए, फूड डिपार्टमेंट जो मिनिस्टर का मतिलबु तफ़सील सां नथो ॾिए, जस्ट हिकिड़ो बयानु करे ऐं चंद मीडिया ते जेको आहे उहा ख़बर जस्ट हाईलाइट करे, हेडलाइन करे हलाइनि था, उन में तफ़सील का बि कोन हूंदी आहे। सो इहे शयूं असांखे सम्झण जी ज़रूरत आहे त असांजा इदारा कहिड़े पासे था वञनि। एॾो आबादगार परेशान आहिनि, माना असां खां बार बार पुछा था करनि, साईं असांजे पासे सेंटर कोन खुलियो आहे, असां छा कयूं। तव्हां का मतिलबु हिदायतूं ॾियो, लिखत में हिदायत ॾियो। तव्हां हर ज़िले में 3-3, 4-4 ऑफिसरनि जा कॉन्टेक्ट नंबर ॾियो। उन्हनि जा मतिलबु जेको आहे तव्हां उन्हनि सां मतिलबु लोकेशन्स ॿुधायो। तव्हांजी हर मतिलबु जेको ज़िलो आहे उन जी लोकेशन्स आबादगारनि खे ख़बर आहे। आबादगारनि जूं तव्हां वटि लिस्टूं आहिनि, तव्हां वटि सॼी इंफॉर्मेशन आहे। आबादगार जे व्हाट्सअप ते नंबर वञे, आबादगार जे मोबाइल नंबर ते। हेॾे डिजिटल दौर में असां एतिरो परेशान आहियूं, जिते माना दुनिया साइंस ऐं मतिलबु एॾो त टेक्नोलॉजी कयो आहे, तरक़ी कई आहे, जो हर शइ उन्हनि खे माण्हुनि खे अपडेट मतिलबु पहिरियां खां ॿुधाई थी वञे, ठीकु आहे।
ही ऐलान करे था वञनि, पोइ आबादगार परेशान आहिनि। आबादगारनि जो सुवालु आहे, साईं असांजे पासे सेंटर न आहे खुलियो, असां छा कयूं। सर असांजे पासे जेको आहे 50 मन किलो ॾियूं या 51 किलो ॾियूं, सर कटो कहिड़ो हुजे, ठीकु आहे। सर असांजे सेंटर ते जेको आहे कंप्लेंट्स जेका आहे तव्हांजा मतिलबु आहिनि शिकायती मर्कज़ आहिनि या शिकायती नंबर आहिनि, माना तव्हां उन्हनि ते असांखे फ़ोन खणण जे लाइ तयारु कोन आहियो। तव्हांजा ऑफिसर जेके रिश्वतखोर ऑफिसर आहिनि, उहे तव्हांजा असांजा मतिलबु आबादगारनि जा कंहिं हवाले सां मतिलबु को रिस्पॉन्स ॾियण जे लाइ तयारु कोन आहिनि। उते अॿो हिकिड़ो असांजो माना ग़रीब महिनत कश आबादगार वञे थो, उन्हनि जी तज़लील कई थी वञे। इहे कहिड़ा तव्हांजा निज़ाम आहिनि, इहे कहिड़ा तव्हांजा सिस्टम आहिनि। ॾिसो, हीअ जेकॾहिं सिलसिलो ईअं हलंदो रहियो न, माना असां तबाही वारे पासे वञूं पिया। असां वटि कहो मतिलबु गवर्नमेंट जी कहिड़ी पॉलिसी आहे जेका कामयाबु पॉलिसी वई हुजे। सब्सिडी जे प्रोग्राम में हज़ारे लखे आबादगार अञा परेशान आहिनि, जिन खे हारी कार्ड मिलिया आहिनि, पैसा न आहिनि मिलिया, जिन खे हारी कार्ड कोन मिलिया आहिनि, ऐं मतिलबु DAP जी पेमेंट कोन मिली आहे, यूरिया जी पेमेंट कोन मिली आहे। तव्हांजा निज़ाम तव्हांजे साम्हूं आहिनि, असांजे साम्हूं आहिनि। तव्हांजा रिश्वतखोर ऑफिसर माना हिकिड़े आबादगार जी तज़लील कनि, इहो त ॾाढो हिकिड़ो शर्म जोॻो अमल आहे। लखें किरोड़े के मण जेका आहे तव्हांजे गोदामनि में कणिक ख़राब थी वञे, कंहिं मिसकीन खे का मतिलबु रिलीफ में कोन थी मिले। हाणे तव्हां जेकॾहिं अहिड़ी पॉलिसी रखंदव त तव्हांखे केरु कणिक ॾींदो। उन खां अलावा जेको हाणे पेमेंट वारो मसइलो थींदो, त उहो मसइलो तव्हां ॾिसंदव त पेमेंट तव्हांखे कीअं थी मिले। असां हिकिड़ी ॻाल्हि कईसीं त जंहिं तरीक़े सां तव्हांखे कणिक जी सब्सिडी जा पैसा मिलिया, उन तरीक़े सां मिलिया। हाणे माना उन जो मक़सदु इहो आहे त हिकिड़नि खे वाक़ई सुठे तरीक़े सां पेमेंट मिली, माना DAP जी, यूरिया जी ऐं फ्यूल जेको थ्रेशर जा 1500 रुपया मिलिया। हिकिड़नि जेको आहे उन्हनि पेमेंट जे हवाले सां बैंकनि जा ऑफिसनि जा चकर काटे काटे बेज़ार थी वेही रहिया। उन में सिर्फ़ु जेको आहे मर्द आबादगार न हुया, उन में असांजूं औरत न्याणियूं आबादगार बि हुयूं। तव्हां यकीन कयो, बेवा औरतूं बि एतिरो परेशान जो माना हू चवनि था त गवर्नमेंट जी तरफ़ां जेकॾहिं सब्सिडी आहे त असांखे बि मिले, पर उन्हनि खे का उन्हनि जी हेल्प कोन्हे का। तव्हांजी इदारनि जी हिक ॿिए सां एतिरो मतिलबु फूड डिपार्टमेंट, एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट या ॿिया जेके तव्हांजा डिपार्टमेंट आहिनि, उन्हनि जी एॾी कोऑर्डिनेशन कोन्हे को जो तव्हां माण्हुनि खे सही तरीक़े सां गाइड करे सघो। तव्हांजो ऑफिसर को मीडिया ते अची करे आबादगारनि खे सही नमूने सां गाइड करे। सो इहे मसइला बंदि कया वञनि, इहे मसइला आबादगारनि खे परेशान करणु बंदि कयो वञे। आबादगार दोस्तो, तव्हां जेकॾहिं हिमत कंदो त तव्हां वटि अची तव्हांखे मतिलबु कणिक मिनतूं करे खणी वेंदी। गवर्नमेंट जो टारगेट ई पूरो कोन पियो थिए। पहिरियां एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जेको आहे चवे पई त असांजो जेको आहे मतिलबु अमल दख़ल कोन्हे को हिन में। हाणे हू तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियनि था त जेको आहे सेंटर खुली विया आहिनि, महिरबानी करे कणिक पुॼाए, तव्हांजो फ़ाइदो आहे। बिल्कुलु फ़ाइदो आहे, पर जेकॾहिं स्मूथली सुठे तरीक़े सां आबादगारनि खे तव्हां जेकॾहिं मतिलबु पेमेंट ॾींदो, उन्हनि खे इंफॉर्मेशन सही ॾींदो त बिल्कुलु असांजो बि फ़ाइदो आहे, सिंध जो फ़ाइदो आहे, गवर्नमेंट जो फ़ाइदो आहे। 3500 रुपया हिकिड़ो सुठो रेट आहे जेको मार्केट में घटि मिले थो। अलाए हाणे मूंखे ख़बर न आहे त वधीक आहे रेट या घटि आहे, पर 3500 रुपया गवर्नमेंट जे हवाले सां रेट जेको तइ कयो आहे, आबादगारनि जो फ़ाइदो आहे। पर जेकॾहिं आबादगारनि खे सही तरीक़े सां उन्हनि जी कणिक वरिती वञे, उन्हनि खे पैसा मिलनि, पैसा तव्हांखे सही तरीक़े सां न मिलंदा, वरी असांजा इहे आबादगार परेशान हूंदा। उमेद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। तव्हांजा जेके सुवाल हुजनि त हिन वीडियो में लाज़मी लिखो। वीडियो शेयर कयो त आबादगारनि जो थोरो ज़हन खुले, थोरो आबादगारनि खे हक़ीक़तूं ख़बर पवनि। असांजो जेको आहे कमु आहे तव्हांजी रहनुमाई करणु। वधीक तव्हां पाण माशाअल्लाह सम्झदार आहियो। आबादगार सिंध जा ग़यूर आबादगार ॾाढा महिनती बि आहिनि, सम्झदार बि आहिनि, पर गवर्नमेंट जे पॉलिसियुनि खां ऐं गवर्नमेंट जे जेको आहे नाकारा निज़ाम खां मायूस ॾाढा आहिनि। थैंक यू सो मच।